अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अॼु अवां खे मां हिकु बेहतरीन वाक़ियो ॿुधाईंदुसि। पूरो वाक़ियो ज़रूर ॿुधजो, लाइक कमेंट्स ऐं शेयर ज़रूर कजो ऐं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल शेख शकील अतर खे ज़रूर सब्सक्राइब कजो। हज़रत शकीक बल्खी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां हज जे लाइ रवानो थियुसि त असांजो काफ़िलो मक़ाम क़ादिसिया वटि तरसियो। उते ॿिया बि खोड़ हज जे इरादे सां तरसियल हुआ। वॾो ख़ूबसूरत मंज़र हो। मां उन्हनि खे ॾिसी करे ख़ुशि थी रहियो हुयुसि त ही ख़ुशि नसीब माण्हू सफ़र वग़ैरह जूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे पंहिंजे परवरदिगार जी रिज़ा जी ख़ातिर हज करण वञी रहिया आहिनि। मूं अल्लाह पाक जी बारगाह में अर्ज़ कयो, ए मुंहिंजा प्यारा प्यारा अल्लाह पाक, ही तुंहिंजे बाननि जी जमात आहे, उन्हनि खे तूं नाकाम न मोटाइजां। पोइ मुंहिंजी नज़र हिकु नौजवान ते पई, जंहिंजी गंदुमी रंग में अहिड़ी नूरानियत हुई जो नज़रूं उन जे चेहरे तां हटनि ई न पियूं। उन जो लिबास ऐं मथे ते इमाम शरीफ़ सजाए रखियो हुयो। उहो माण्हुनि खां जुदा वेठो हुयो। मुंहिंजी दिलि में वसवसो आयो त ही पाण खे सूफ़ी ज़ाहिर करणु चाहे थो त जीअं माण्हू उन जी ताज़ीम कनि। मूं दिलि में चयो, अल्लाह जो कसम, मां ज़रूर उन जी निगरानी कंदुसि। पोइ जीअं ई मां उन जे वेझो पहुतुसि त उन मूं ॾे ॾिठो ऐं मुंहिंजो नालो वठी करे सीपारे 26 सूरे हुजरात जी आयत नंबर 12 जी तिलावत कई। तर्जुमो कंजुल इरफान। ज़्यादा घणे गुमान खां बचो, बेशक को गुमान गुनाह थी वेंदो आहे। एतिरो चवण खां पोइ उहो मूंखे उते ई छॾे हलियो वियो। मूं दिलि में चयो, ही त वॾो अजीब मामूलो आहे जो उन नौजवान मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॼाणे वरिती ऐं मूंखे मुंहिंजो नालो वठी करे पुकारियईं, हालांकि मुंहिंजी कॾहिं उन सां मुलाक़ात न आहे थी। ही ज़रूर अल्लाह पाक जो मक़बूल बानो आहे। मूं अजायो इन जे बारे में बदगुमानी कई। मां ज़रूर इन नौजवान सां मुलाक़ात करे मुआफ़ी वठंदुसि। मां जल्दी में उन नौजवान जे पुठियां वियसि, पर काफ़ी कोशिश खां बाद बि उन खे ॻोल्हे न सघियुसि। पोइ असांजो काफ़िलो मक़ाम वाक़िसा में तरसियो। उते मूं उन नौजवान खे नमाज़ जी हालत में ॾिठो। उन जो सॼो जिस्म ॾकी रहियो हो ऐं अखियुनि मां लुड़क वही रहिया हुआ। मां उन खे सुञाणे उन जे भरिसां वञी वेही रहियुसि त जीअं उन खां मुआफ़ी घुरी सघां। उन नमाज़ खां फारिग थियण खां पोइ उहो मुंहिंजे तरफ़ मुतवजा थियो ऐं चवण लॻो, ए शकीक, सीपारो 16 सूरे तौहा जी आयत नंबर 82 पढ़ो। तर्जुमो कंजुल इरफान। ऐं बेशक मां उन माण्हू खे वधीक बख़्शण वारो आहियां जंहिं तौबा कई ऐं ईमान आंदई ऐं नेक अमल कयई, पोइ हिदायत ते रहियो। एतिरो चवण खां बाद उहो नौजवान वरी उतां हलियो वियो। मूं चयो, ही नौजवान ज़रूर अब्दालनि मां आहे। 2 दफ़ा उन मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि खे ॼाणे वरितो ऐं मूंखे मुंहिंजे नाले सां पुकारियो आहे। मां उन खां तमामु घणो मुतासिर थी चुको हुयुसि। पोइ जॾहिं असांजो काफ़िलो मक़ाम रबाल में तरसियो त उहो ई नौजवान मूंखे हिकु खूह वटि नज़र आयो। उन जे हथ में चमड़े जो हिकु थेलो हो ऐं हू खूह मां पाणी कढणु चाहे पियो। ओचितो उन जे हथ मां थेलो छॾाइजी खूह में किरी पियो। उन नौजवान बारगाह इलाही में अर्ज़ कयो, ए मुंहिंजा प्यारा प्यारा अल्लाह पाक, जॾहिं मूंखे उञ सताईंदी आहे त तूं ई मुंहिंजी उञ लाहींदो आहीं। जॾहिं मूंखे बुख लॻंदी आहे त तूं ई मूंखे खाधो अता फरमाईंदो आहीं। मुंहिंजी उम्मीद बसि तूं आहीं। ए मुंहिंजा प्यारा प्यारा अल्लाह पाक, मूं वटि हिन थेले खां सवाइ ॿी का शइ न आहे। मूंखे मुंहिंजो थेलो वापसि मोटाए ॾे। हज़रत शकीक बल्खी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ख़ुदा जो कसम, अञा उन नौजवान जी दुआ ख़तम ई न थी हुई जो खूह जो पाणी मथे अचणु शुरू थी वियो। उन नौजवान पंहिंजो हथ वधाए करे थेलो कढियो ऐं उन में पाणी भरे वरितो। पोइ खूह जो पाणी वापसि हेठि लही वियो। नौजवान वुज़ू कयो ऐं नमाज़ पढ़णु लॻो। नमाज़ खां फारिग थी करे उहो वारीअ जे हिकु दड़े जे तरफ़ वियो। मां बि लिकी करे उन जे पुठियां हलणु लॻुसि। उन वारी खई ऐं थेले में भरणु लॻो। पोइ थेले खे लोॾे करे उन मां वारीअ मिलियल पाणी पीअणु लॻो। मां उन जे वेझो वञी करे सलाम अर्ज़ कयो। उन जवाबु ॾिनो। मूं अर्ज़ कयो, ए नेक नौजवान, अल्लाह पाक जेको रिज़्क़ तोखे अता फरमायो आहे उन मां कुझु मूंखे बि अता कर। ही ॿुधी करे उन जवाबु ॾिनो, अल्लाह पाक पंहिंजे बाननि ते हर वक़्तु फज़ल ऐं करम फरमाईंदो रहंदो आहे।
का घड़ी अहिड़ी नाहे गुज़रंदी जंहिंमें हू पाक परवरदिगार पंहिंजे ॿारनि ते नेमतूं नाज़िल न फरमाईंदो हुजे। ए शकीक, पंहिंजे रब खां हमेशा सुठो गुमान रखणु घुर्जे। एतिरो चवण बैदि उन नौजवान उहो चमड़े जो थेलो मुंहुं ॾांहुं वधायो। जीअं मुंहुं उन मां पीतो, उहो शकर ऐं ख़ालिस सतू मिलियल बहितरीन पाणी हो। अहिड़ो मज़ेदार पाणी मूं कॾहिं न पीतो हो। मूं ख़ूब ढो करे पाणी पीतो। मां हैरान हुयुसि त हाणे मुंहिंजे अॻियां हिन थेले में वारी विधी आहे, पर उन नौजवान जी करामत सां उहा वारी सतू ऐं शकर में तब्दील थी वई आहे। उन बाबरकत शरबत खे पीअण खां बाद कई ॾींहंनि ताईं मूंखे पाणी ऐं खाधे जी तलब न थी। पोइ असांजो काफ़िलो मके शरीफ़ पहुतो त उते मूं उन नौजवान खे कुंड में अध रात जो नमाज़ जी हालत में ॾिठो। उहो निहायत खुशू ऐं खुज़ू यानी दिल ऐं जिस्म जी आजिज़ी सां नमाज़ पढ़ी रहियो हो ऐं उन जी अखियुनि मां लुड़क वही रहिया हुआ। उन अहिड़ी तरह नमाज़ में सॼी रात गुज़ारे छॾी। जॾहिं फजर जो वक़्तु थियो त तॾहिं बि पंहिंजे मुसल ते ई वेठो रहियो ऐं अल्लाह पाक जी पाकाई बयान कंदो रहियो। पोइ नमाज़ फजर पढ़ण खां बाद उन तवाफ़ कयई ऐं हिक पासे हलियो वियो ऐं मां बि उन जे पुठियां हलण लॻुसि। हिन भेरे मुंहिंजी नज़रुनि जे साम्हूं वॾो हैरान कंदड़ मंज़र हो, छो त उन जे साम्हूं कई माण्हू हथ ॿधी करे बीठा हुआ ऐं माण्हू कतार लॻाए सलाम जे लाइ हाज़िर थी रहिया हुआ। मूं हिक शख्स खां पुछियो, ही अज़ीम नौजवान केरु आहे? उन जवाब ॾिनो, ही हज़रत सईदना इमाम मूसा काज़िम बिन इमाम जाफ़र सादिक बिन मुहम्मद बिन अली बिन हुसैन बिन अली रज़ियल्लाहु तआला अन्हुम आहिनि। मूं दिल में चयो, कई करामतुनि जो ज़ाहिर थियण हिन सैयद ज़ादे जे शान जे लाइक़ आहे। हीउ ई उहे हस्तियूं आहिनि जिन खे अल्लाह पाक एतिरनि करामतुनि सां नवाज़ींदो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदके असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्तो, हिन वाक़े जे बारे में पंहिंजी राय खां ज़रूर आगाह कजो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो, मिलंदासीं अॻिले वाक़े में इंशा अल्लाह अज़्ज़ व जल।